नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त शहदादपुर शहर जे माई सोहणी पाड़े में हथियारबंद जवाबदारनि सिधी फायरिंग करे ट्रैक्टर ड्राइवर खे क़त्ल करे छॾियो आहे। मर्द खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे शहदादपुर मां CN न्यूज़ जो रिपोर्टर राना शाहिद खलील। जी राना शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादपुर शहर के माई सोहणी पाड़े में हथियारबंदनि जवाबदार सीधी फायरिंग करे ट्रैक्टर ड्राइवर 9 ॿारनि जे पीउ अल्लाह वरायो बरोही के गोलियों हणी क़त्ल करण बाद फरार थी विया। वाक़े सगावती तकरार जो ॿुधायो पियो वञे। मक़तूल जे भाणे जे मुमताज़ बरोही ॿुधायो है त रिंद बिरादरी सां सगावती तकरार हलंदड़ आहे। मंसूर रिंद, जावेद रिंद ऐं हिकु नामालूम जवाबदार गोलियों हणी मामे के क़त्ल कयो आहे। जॾहिं त वाक़े बाद पुलिस पुजी मुड़ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िआ ज़ाती दुश्मनी लॻी रहियो आहे। वाक़े जी जांच जारी आहे। जी